सेमिनार के आखिर में सदारत कंदड़ अगूणो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी खैरपुर मोहतरम लियाकत अली खास के लिए विचार वंडींदे चयो असांजो दोस्त रफ़ीक अहमद चन्ना साहब जी शख्सियत ते उनखे ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ सिंध एजुकेशन फोरम जेको ही अॼु फंक्शन कयो आहे ऐं असांखे उन्हनि मान बख़्शियो आहे। मां उन्हनि जो इंतिहाई थोराइतो आहियां। सिंध एजुकेशन फोरम जा सभई दोस्त नौजवान ऐं पोढ़ा सभई एप्रिसिएशन जा मुस्तहिक़ आहिनि। हू न रुगो जेके जिन माण्हुनि जूं तइलीमी शोबे में ख़िदमतूं आहिनि ऐं ही जहान छॾे था वञनि उन्हनि खे उन्हनि जी मञता जे लाइ अहिड़ा प्रोग्राम अरेंज कनि था, पर जीअरनि खे बि ख़िराज तहसीन पेश कनि था। ऐं हिननि जो हिकिड़ो सिलसिलो आहे तमामु बहितरीनु सिलसिलो त बहितरीनु उस्ताद खे वञी उन जे घर जे दर ते शाबास ॾेई ईंदा आहिनि, उनखे ख़िराज तहसीन पेश करे ईंदा आहिनि। बसि हिननि दोस्तनि खे कुझु दोस्त जेके नौजवान आहिनि उन्हनि खे हिकिड़ी तजवीज़ ॾींदुसि त तव्हां बसि अॻिते वधंदा रहो। केरु तव्हांखे छा थो चवे इशारे में बसि मां हिकिड़ी ॻाल्हि थो चवां, तव्हां अॻिते वधंदा रहो। तव्हांखे केरु छा थो चए उन ते को तवजो न ॾियो, न उनखे जवाबु ई ॾियो। इन ते ॻाल्हाइण जे लाइ बि काफ़ी टाइम पर इशारे में तव्हांखे चई वियासीं तव्हां पंहिंजो कमु कयो, तव्हांजो बहितरीनु कमु आहे, तव्हांजो बहितरीनु कमु आहे। उस्ताद मोहम्मद रफ़ीक चन्ना जे मां ॿिनि ॻाल्हियुनि ते संदसि शख़्सियत ते मां रोशनी विझंदुसि एज़ ए हिकिड़ो सुठो तइलीमदान ऐं सुठो दोस्त। साईंअ सां हूअं त हिते मां बि खैरपुर में मूं बि ड्यूटी कई आहे, परे खां हिक ॿिए खे ॾिसंदा हुआसीं, पर जेका दोस्ती शुरू थी उहा तक़रीबन 2010 जे शुरूअ में थी। मां असिस्टेंट डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर या ADO खैरपुर तालका थी आयसि, हिते गंबट खां बदिली थी आई मुंहिंजी। त साईं बि मुंहिंजे अचण खां कुझु ॾींहंनि खां पोइ सुपरवाइज़र तौरु बदिली थी आया हाई स्कूल ठेड़ी मां, पर ठेड़ी वारा दोस्त उनखे बि रिलीव न पिया कनि त हिकिड़ो बहितरीनु उस्ताद असांजो हितां वञे थो पियो। पोइ मूंखे जेॾीमहिल ख़बर पई साईं मोहम्मद यूसुफ बुगटी साहिबु ऐं ॿियनि दोस्तनि ॿुधायो त साईं तमामु बहितरीनु उस्ताद आहे, पोइ असर रसूख़ इस्तेमालु करे ऐं साईं खे वठी आयासीं। उनखां पोइ सुपरवाइज़रनि जूं मीटिंगूं वग़ैरह थींदियूं हुयूं त वरी उहे जेका बीट या UC सिस्टम हूंदो हो त उहो जो विरायोसीं। रफ़ीक साहिबु चयो साईं मां हितां शहर जो आहियां, मूंखे शहर जो वारियूं जेके UCयूं आहिनि उहे ॾियो। पोइ ईअं ई समूरनि जूं उहे UCयूं विरायूंसीं। मूं चयसि त शहर माना हेड क्वार्टर। हाणे जहिड़ी तरह सां मूं चयो मां गंबट में ADO हूंदो हुउसि त ॾाढो सुकून में हूंदो हुउसि, नौकिरी करे अची घर में सुम्हंदो हुउसि, पर जॾहिं मां खैरपुर आयो हां त 24 कलाक ऑन ड्यूटी हूंदो हां। छो त मूंखे पंहिंजा बाला ऑफिसर चवंदा आहिनि त तूं बाबा हेड क्वार्टर जो DSP आई, सो तव्हां बि मुंहिंजो हेड क्वार्टर जा खैरपुर शहर जा सुपरवाइज़र हो, इन जे करे मूं ते जेको बार पवंदो उहो वरी तव्हां ॾे शिफ्ट कंदुसि, तंहिंजे करे तव्हां बि हेड क्वार्टर जा, मां DSP त तव्हां SHO, पर हूं त 24 कलाक जेको आहे ऑन ड्यूटी। चईं तव्हां फ़िक्र न कयो। पोइ शहर में उन वक़्तु 5 UCयूं हूंदियूं हुयूं, हींअर त वार्ड सिस्टम थी वियो आहे, ऐं 35 जे लॻभॻि शायदि स्कूल हुया। उस्ताद साईं कमु शुरू कयो पंहिंजो, असांजे ॿियनि सुपरवाइज़रनि जी बि भली टीम हूंदी हुई। पोइ जेको बि उस्ताद ड्यूटी में थोरी घणी कोताही कंदो हो त उनखे वार्निंग बि ॾींदो हो, पर संदसि सिस्टम एॾो पूरे शहर में अहिड़ो माना मज़बूत हूंदो हो जो किथां बि को बि उस्ताद जेको आहे जेकॾहिं को कलाक खनि अॻु में कंहिं मजबूरी में हलियो वियो त बि हिनखे ख़बर पइजी वेंदी हुई त साईं फलाणे स्कूल में जाऊं माण्हू जेको आहे उस्ताद जेको आहे उहो अॼु कलाक अॻु में हलियो वियो आहे। पोइ उनखे ॿुधंदा हुआसीं, हुनजे मोबाइल ते ऑफिस में मुंहिंजी में वेठो हूंदो हो त पोइ उनखे चवंदो हो, तमामु सुठे नमूने सां सम्झाईंदो हो, कंदो हो, पर जेको बाज़ न ईंदो पोइ उनखे चवंदो हो त ॻाल्हि सिधी सही आहे, बसि मुंहिंजे इलाइक़े में निकिरी वञ। पोइ हाणे मां नाला कोन खणंदुसि, पर ईअं सभु जेके दोस्त आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त ईअं 5-6 उस्ताद जेके हुया उहे तालके आउट थी विया। उन्हनि खे तंग चई बाबा ड्यूटी कंदव त मुंहिंजे सिर जा साईं हो, जे न कंदव त बसि बाबा हाणे मां वधीक कंप्रोमाइज़ तो, तव्हांखे का शइ नथी अचे त मां वेठो आहियां। ऐं ॿियनि लफ़्ज़नि में मां ईअं चवां त मुंहिंजो बि उस्ताद हो। सेमिनार के आखिर में